सभ खां पहिरीं जेको वर्ड अचे थो उहो आहे फ्राइटन, जंहिंजी इंग्लिश में माना आहे अलार्म या टेरिफाए। अगरि असां हिन जी माना सिंधी में ॾिसंदासीं त उहा थींदी ड्रुॼणु या ख़ौफ़ज़दा करणु या ख़ौफ़ज़दा थियणु। अगरि असां हिन खे जुमिले में इस्तेमालु कंदासीं त असां ईअं चवंदासीं द सेवेजरी ऑफ हिज थॉट्स फ्राइटेंड हिम। हुन खां पोइ ॿियो वर्ड अचे थो एनोमली, जंहिंजी माना आहे ऑडिटी या इरेग्युलरिटी। सिंधी में हिन जी माना थींदी बेज़ाब्ती या बेतरतीबी। अगरि असां एग्ज़ाम्पल हिन जो लिखंदासीं त देयर आर अ नंबर ऑफ एनोमलीज़ इन द प्रेज़ेंट सिस्टम। हुन खां पोइ नेक्स्ट वर्ड आहे डिस्टॉर्शन, जंहिंजी माना आहे डिफॉर्मेशन। सिंधी में हिन जी माना थींदी बिगाड़, यानी कंहिं शइ खे बिगाड़ण जो अमल। त एग्ज़ाम्पल हिन जो थींदो द वायरस कॉज़िज़ डिस्टॉर्शन ऑफ द लीव्स। हुन खां पोइ इनइक्विटेबल, जंहिंजी माना आहे अनफेयर या अनजस्ट, यानी ग़ैर मुनसिफ़ाणो या बेइंसाफ़ीअ वारो। यानी ही वर्ड एडजेक्टिव आहे, हिन खे एग्ज़ाम्पल जे तौर ते इस्तेमालु कंदासीं द प्रेज़ेंट टैक्सिस आर इनइक्विटेबल। हुन खां पोइ एग्ज़म्पशन, जंहिंजी माना आहे डिस्पेंसेशन, ऐं सिंधी में हिन जी माना थींदी माफ़ी। अगरि असां हिन खे एग्ज़ाम्पल में इस्तेमालु कंदासीं त असां लिखंदासीं विच व्हीकल्स में क्वालिफाई फॉर एग्ज़म्पशन फ्रॉम टैक्स।